बस में भली कार आहया मार्गी थी सबका पेरी शामिल करना से हेडलाइंस। अगुणी वज़ीर आज़म शाहिद खान नवाज़ी चयो आहे त तब्दीली सरकार पाण खे एनआर ॾियण लाइ 1 न 2 न पूरा 3 नेब ऑर्डिनेंस जारी कया। इमरान रुगो पंहिंजी चोरी बचाइण चाहे थो। कोरोना दौरान हुकुमरान 42 अरब रुपयनि जी चोरी कई। हुकूमत 22,000 अरब रुपयनि जा नवां कर्ज़ वरिता आहिनि। आसिफ ज़रदारी जी ॼमी करे मुक़ाबिलो करण वारे बयान मां को ख़तरो नाहे। अगुणी सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे पाकिस्तान के टोड़ण लाइ आलमी साज़िश थी रही आहे। हुननि मुल्क जी बका जो कसम खयो आहे ऐं हू विढ़ी करे पाकिस्तान खे बचाईंदा। पंजाब में चूंडू खटण ॾुखियो कमु नाहे, बस पंहिंजूं कमज़ोरियूं आहिनि। बिलावल हाउस लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीपी पार्लियामेंटेरियंस जे सदर चयो त पीपल्स पार्टी जमहूरियत लाइ वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। कारकुननि जेलियूं काटियूं आहिनि। पाकिस्तान में अहिड़ी का बि जाइ नाहे जिते पीपल्स पार्टी ऐं भुटो न हुजे। वफाकी काबीना जो इजलास अॼु थी रहियो आहे। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि थियल इजलास में मुल्क की सिक्योरिटी ऐं मुआशी सूरतहाल समेत इन मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। सियालकोट साने बाबति इजलास खे ब्रीफिंग ॾिनी वेंदी। 17 नुक़्तनि ते बदल एजेंडा बि जारी। कोरोना वायरस की चौथी लहर वधीक 7 ॼणनि खां हयातूं खसे वरितियूं। हिकु ॾींहं में 232 नवां केस आहे। एनसीओसी मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में हाकारी कोरोना केसनि जी शरह 0.56 रही। कराची कॉलेजिस टीचर्स हाउसिंग सोसाइटी की ज़मीन ते कब्जे जो केस। चीफ सेक्रेटरी सिंध, कमिश्नर कराची, डीएसपी सीए, डीजी रेंजर्स ऐं आईजी सिंध पुलिस के नोटिस जारी। एडवोकेट जनरल सिंध 21 दिसंबर ते अदालत तलब। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त 1975 में अलॉट कयल ज़मीन ते कब्ज़ा करे अफ़गाननि खे आबाद कयो वियो आहे। अदालत खे कब्ज़ा ख़त्म कराइण जी दरख़्वास्त। उम्रे जे ख़्वाहिशमंदनि लाइ वॾी ख़ुशख़बरी। सऊदी सरकार पाकिस्तानियुनि खे उम्रो अदा करण जी इजाज़त ॾेई छॾी। भारत, मिस्र ऐं इंडोनेशिया जा पांधेड़ा बि उम्रो अदा करे सघंदा। उम्रे लाइ ईंदड़ पांधेड़ा फ्लाइट्स ते सिधो सऊदी पार वेंदा। मुरीद शाफ़ी जो अगवा थियल 2 नौजवाननि खे मुबैना मुक़ाबले बाद बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस मूजिबि नौजवान इरशाद सिकंदर दश्ती के मुक़ाबले बाद बाज़ियाब कराए पियो आहे। इलाइक़े में नौजवाननि खे राजूनी कोशिशुनि सां बाज़ियाब कराइण जा चोगोल। पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में बि टेस्ट मैच जो चौथो ॾींहुं बरसात सबबि देर सां शुरू थियल मैच में क़ौमी टीम जी बैटिंग। 200 रननि खां पहिरीं 4 बैट्समैन पहले वापसि। बाबर आज़म ऐं असर अली जूं फिफ्टियूं। नासिर हेडलाइन समां ॾिसूं तफ़सीली ख़बरूं मुख़्तसिर ब्रेक खां पोइ।